वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अरे छा थियो आहे छोरा, छा थियो आहे? इहो जेको गूंगो चरियो आहे न, गूंगो चरियो मूंखे मारे छॾींदो बाबा, मूंखे मारे छॾींदो। मुंहिंजे पोयां पियो आहे हेॾो पितल खणी। अरे इहो त ॿुधाए त इहो गूंगो तुंहिंजे कढ छो पियो? इहा ॻाल्हि त मूंखे सम्झ में अचे ई कान थी, सम्झाए। मूं त बसि उनखे इहो चयो, भानू खे परणायो छो नथा? बकरी त खाने जो उज़ाल प्यारी अथव। अरे कुझु हया कर, शर्म कर। न्याणियुनि जे ख़िलाफ़ ईअं ॻाल्हाईंदे न त तोखे उहो छॾे ॾींदा? पोड़ा तूं मुंहिंजो पीउ आहीं, गूंगे खां बचाईंदे त मुंहिंजी ज़िंदगी बची पवंदी। मारींदो कोन पर जपा त कहिड़ी बाह न भॼीजे, का टंग न भॼीजे, खारे न विझे। अरे छोरा, तूं मोचड़नि जे लाइक़ु आहीं। न्याणियुनि जे लाइ ईअं ॻाल्हाईंदे न त मोचड़ा खाईंदे। छा असांजे घर में न्याणियूं कोन्हनि? ज़ीनत तुंहिंजी भेण जहिड़ी न आहे जो परायनि न्याणियुनि जे लाइ ईअं थो ॻाल्हाए, परायनि भेणुनि जे लाइ ईअं थो ॻाल्हाए। छो कोने का मुंहिंजी भेण? मां छो ज़ीनत जो भाउ थींदसि? पीउ अचे इहो गूंगो, चवां थो त वठी अहिड़ा त बात हाणे तो यादि करे। अदी 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 आ मूंखे बचा बुझा थोड़ा पी मूंखे उलला पता मारे छड़ी। हाणे हाणे कीअं थो चवे? हरू भरू ट्रा ट्रा कई थी का वांगुरु। शमीर खान खे चयो त मां हुनजो अधु कलाक खां वठी इंतज़ार पियो कयां। तव्हां वियो साईं, थोरो आराम सां वियो, शमीर साईं अची वेंदो। इहा तव्हांजी थोरी देरि भला केतिरनि कलाकनि जी हूंदी आहे? तव्हांखे कहिड़ी तकड़ आहे साईं? खान बहादुर वटि तव्हां कलाकनि जा कलाक वेंदा हुआ। ॻाल्हि तालुकात जी हूंदी आहे। खान बहादुर सां मुंहिंजा सुठा तालुकात हुआ ऐं हू मुंहिंजो ख़्यालु बि रखंदो हो। इन करे असां बि हुनजो घणे खां घणो ख़्यालु रखण जी कोशिशि कंदा हुआसीं। साहब ॿुधो आहे एसपी जे चवण ते तव्हां शेरोज़ खान जो बि घणे मां घणो ख़्यालु रखियो। संदन पुठनि ते तव्हां बि वॾियूं पेंटिंगूं ठाहियूं हुयूं। तूं पंहिंजी बकवास बंदि कर ऐं तूं वञी पंहिंजे मालिक खे ॿुधा त एसएचओ बचल टेड़नि माण्हुनि खे बर्दाश्त न आहे कंदो। मूंखे एसएचओ बचल जे प्रोफाइल जी सॼी ख़बर आहे, ए टू ज़ेड। हा साईं, मूं इहो चवणु पियो चाहियो त मूंखे काफ़ी देरि थी आहे हिते। हा त पोइ छा थी थियो? तूं को आईजी आहे या होम मिनिस्टर आहीं या हितां जो गवर्नर आहीं? ऐं तुंहिंजी हिते मुंहिंजी औताक ते अची आकड़ ॾेखारण जी हिम्मत की थी? शमीर सरदार शमीर खान चओ, पंहिंजी औकात में रहो। अखियूं हट कर, अखियूं हट कर। तव्हां बि त कुझु ख़्यालु कयो सरदार। मां हद जो एसएचओ आहियां। सरदारनि जा ॿधी छोड़ी जा कम दाबा दर कमाई त ॾींदो आहियां। मां उन्हनि वॾेरनि पीरनि ऐं सरदारनि मां न आहियां जिन खे इज़त रोब ऐं ताब जे लाइ पुलिस वारनि जी ज़रूरत पवंदी आहे। मूंखे इन ई टेक जी ज़रूरत न आहे। एनीवे इहो ॿुधाए छो आयो आहे हिते? शमीर खान, इहा ॻाल्हि लिकियल न आहे त फिरोज़ खान जो मौत को फितरी मौत हो। संदसि पुट बि उन ॾींहं खां गुम आहे। मूंखे मथां खां हुकुम आहे त इन जी जांच करे अचां। ओ अच्छा, मतलब तूं मूंखां जांच कराए? रुखसार बेगम, तव्हां ॿाहिरां थकिजी आया आहियो ऐं मूंखे तव्हांजी ज़हनी हालत बि सही नथी लॻे। छा तव्हां मूंखे इन क़ाबिल सम्झो था त तव्हां कुझु मूंखे ॿुधाए सघो? ॿुधाइण चाहियां बि थी ऐं ड्रिजां बि थी, छो जो तुंहिंजो को भरवसो न आहे ऐं मां त तोसां सुठो त न आहियां हली जो तूं हाणे मुंहिंजो कंहिं नेक कम में साथ ॾी। मुंहिंजो जॾहिं दीवार सां मथो लॻो आहे न, पोइ मूंखे ख़बर पइजी वई आहे त इंसान छा आहे, इंसानियत छा आहे। हाणे कंहिंसां बि दगा ऐं धोखो न कंदुसि
कंहिंसां बि नथो करे सघां। हाँ तुंहिंजो मुंहुं दीवार सां कॾहिं लॻो ऐं कीअं घणा धक लॻा अथई कीअं पक सां शमीर तोखे धिको ॾिनो हुजे। मूं हिकिड़ो मिसाल ॾिनो। हू चवंदा न आहिनि त जॾहिं दीवार सां मथो टकराइबो न पोइ ई ॻाल्हि सम्झ में ईंदुसि। मूं हिकु मुहावरो ॾिनो। ओह अच्छा हाणे ॻाल्हि मूंखे सम्झ में आई। हलो तव्हां आख़िर पंहिंजी परेशानी जी मूंखे वजह त ॿुधायो। अहिड़ो छा थियो आहे जो एतिरा मुंझल ऐं परेशान नज़र था अचो? फ़िलहालु मूंखे सोचणु ॾे। मां कंहिं ॻाल्हि जे करे फ़िलहालु हींअर परेशान आहियां त उहो सभु कुझु तोखे ॿुधाइणु घुरिजे या न? तव्हांजी मर्ज़ी। शमीर जी त का ख़बर नथी पवे त हू हाणे छा करण वारो आहे। हाणे त रहीम नाले सां हिकु मुलाज़िम पाण सां गॾु रहणु शुरू कयो अथसि। हुनखे अलाए के मां ख़तरो महसूस थो थिए। अरे मूंखे इहो ॿुधायो त मूंखे छो वठी आया आहियो हिते? छो पतो अथव छो पिया मारियो कंहिंजे चवण ते? अरे असां ॿुधो आहे त तूं वॾो हिरफती ऐं चालाक माण्हू आहीं, सो असां कुझु तोखां सिखण था चाहियूं। अरे बकवास बंदि कर, मक़सद जी ॻाल्हि ते अच। न त मां ॿुधायां थो ॾाढो बुरो अंजाम थींदई, ॾाढो बुरो। असांजो हक़ीक़त तोखे ख़तमु करण जो को बि इरादो कोन्हे। असां त बसि इंजॉय था कयूं तोखे तकलीफ़ में ॾिसी। ॾिसो नौजवानो, मां तव्हांखे इहे हरकतूं करणु कोन ॾींदुसि। बचाओ ॾाढो महांगो पवंदव, ॾाढो महांगो। शम्स शम्स आहियां मां, शम्स शम्सो। महांगियुनि शयुनि खां अॼुकल्ह बिदे केरु थो जनाब। हे पटाटा आहिनि न, इहे बि अॼुकल्ह 300 रुपया किलो लॻा पिया आहिनि। मां त चवां थो त हिनखे छॾिजे न, पर छा कजे, हिन जा बि पॾा पिटींदा हूंदा असांखे। तूं चवीं थो त ठीकु आहे, पर ॿुधी थो न ॻाल्हाए कीअं पियो? हीउ वॾो पाण खे तुरम खान थो सम्झे। हिकिड़ो हथ ॿधल माण्हू जिस्म हलाइण खां सवाइ असांखे छा थो करे सघे? बसि ज़ुबान ई हलाए सघे थो जेका हलाईं पियो। ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी कन खोले। मां शमशू आहियां, शमशू। मां तव्हां हिकु हिकु खे सुञाणे वरितो आहे। मां तव्हां सां अहिड़ी हालत कंदुसि तव्हां पाण पंहिंजे पाण खां ढिलंदव। शमशू तॾहिं चवां थो त खोल मूंखे फ़ाइदे में रहंदे। खोल मूंखे। छॾियूं था तोखे, उॾामी वञ हितां मंडे पखी वांगुरु। खोल मूंखे। खोलियां थो, तूं बि वञी ॿाहिरि चवंदे त मूंखे कंहिं अगवा कयो हो। खोल खोल खोल। वञ, पर पखी वांगुरु उॾामी वञा, हिते नज़र न अची तूं। अचो रे छोरा। बाबा सोढार, तूं मुंहिंजे पुट साले जो वेझी खां वेझो दोस्त रहियो आहे, बल्कि पग मट यार बि रहियो आहे। मां सम्झां थो, मूंखे ख़बर बि आहे त सालीअ जी हर ॻाल्हि तोखां ॿुधी न हूंदी। चाचा से हिन में को बि शक न आहे। सालियो पंहिंजी हर दिल जी ॻाल्हि मूंसां कंदो हुयो। तुंहिंजी सालीअ जी ज़िंदगीअ में ज़ाहिर आहे तव्हां बि जा रहिया आहियो, तव्हांजे विच में ज़रूरु कुझु ॻाल्हियूं बि थियूं थियूं, उथण विहण जे हिसाब सां, खाइण पीअण जे हिसाब सां। अहिड़े कुझु ॻाल्हियूं तव्हां ॿिन्ही जूं तोखां मां पुछां त तूं कंहिं हिकिड़े सुवाल जो मूंखे जवाबु ॾींदे? हा हा छो न। चाचा तव्हांजो एॾो ज़ोर ॾेई छो था ॻाल्हि इहा पुछा कयो? छो त मां तोखां हिकिड़ी ॻुझी ॻाल्हि पुछण वारो आहियां। ॻुझी ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधाए त नौरोज़ ख़ान केरु आहे? बाबा मूंखे ॿुधाए न।
ॿुधाई छो नथो त इहो नौरोज़ ख़ान केरु हो ऐं मूंखे इहो बि ॿुधाए त सालिया बानूअ सां शादी करणु छो न ॾिनी? चाचा अदीअ बानू भला नौरोज़ जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधायो आहे छा? बाबा बानूअ मूंखे कोन ॿुधायो आहे, इन करे त मां तोखां पुछां पियो। नौरोज़ ख़ान जे हवाले सां सालिया जे मरण खां पोइ बि मुंहिंजी धीउ बानू उनखे माफ़ न आहे कयो ऐं हिन महिल ताईं ॻाल्हि जो को ज़िक्र ई न आहे कयो। चाचा सालियो ऐं नौरोज़ ऐं मां टे हिकिड़ा तमामु प्यारा दोस्त हुयासीं, पर अञा मूंखां वधीक सालियो नौरोज़ सां घणो हुयो। इन ॻाल्हि जो सबबु हिकिड़ो अधी बानू बि थी सघे थो। अञा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी आगाही ॾे। मूंखे इहा आगाही ॾे त बानू ऐं नौरोज़ जी पंहिंजो पाण में मोहबत कीअं थी? ज़ाहिर आहे चाचा, पाण में हिकु ॻोठ जा आहियूं, मिट आहियूं, हिक ॿिए जे घरनि में अचण वञण थिए थो। थी सघे थो त बानू ऐं नौरोज़ ख़ान जी मोहबत उतो थी हुजे। सालियो जानदो छा जो घर ते नज़र न रखी सघियो, अगरि दोस्त जी अख खे सुञाणे न सघियो, उन जी अख खे पढ़ी न सघियो। चाचा उन ॾींहंनि में साले बिजार ख़ान जे माण्हू ते हमिलो कयो हुयो, सो बिजार ख़ान केस वणाए हुनखे अंदरि जेल मोकिले छॾियो हुयो ऐं उन खां पोइ ज़ाहिर कोई कोन हो घर में। उन दौरान बानू ऐं नौरोज़ ख़ान जी पाण में मोहबत थी वई ऐं पाण वेझा थी विया। गुज़रे साले जेल मां निकितो, मुंहिंजे घर में पोइ त वॾो हंगामो कयो हूंदई। ज़ाहिर आहे बानू खे बि मारियो हूंदई, पंहिंजा हथ थधा कया हूंदई ऐं नौरोज़ ख़ान ते बि हथु कयो हूंदई। न चाचा, अहिड़ी ॻाल्हि त कान थी, छो त बानू सालिया खे हद खां वधीक प्यारी हुई ऐं नौरोज़ उहो बि हिकिड़ो सुठो दोस्त हुयसि। इन जे करे दड़को न ॾिनईसि। थी सघे दड़को ॾिए सां त बानू सम्झी वञे हा त नौरोज़ ख़ान जी ऐं बानूअ जी हुनखे ख़बर आहे। बहुसे अञा बि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई त एतिरे हूंदे बि बानू ऐं नौरोज़ पंहिंजो पाण में हिकु थी छो न सघिया? चाचा साल हिकु अहिड़ी चाल खेॾी, नाग बि मरी वियो ऐं लठ बि बची वई। चाचा बानूअ जी ज़िंदगीअ मां ऐं नौरोज़ ख़ान खे हिन ॻोठ मां ईअं नेकाली ॼाराए छॾियईं जीअं मखर मां वार। ऐं इहो सॼो कमु सालिया मूंखों करायो। यार सोडा, तोसां मसलो छा आहे? तूं मूंखे हिते छो वठी आयो आहीं? के ज़रूरी बल्कि तमामु ज़रूरी तोसां के ॻाल्हियूं करणियूं आहिनि। सोडा, तोखे ख़बर आहे मां साले सां मिलण आयुसि ऐं तूं विच मां मूंखे झटे हिते वठी आयो आहीं? साले मुंहिंजो दोस्त आहे, भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। छा सोचींदो त मां जेल मां निकिरी आयो आहियां ऐं नौरोज़ मूंसां हिते कमीड़ो मिलण ई न आयो आहे? नौरोज़ ख़ान सालिया सां मिलण ऐं सालिया जे घर वञण, इहो तूं पंहिंजे दिलि में ख़्यालु ॾाढी शक्त बहितर थी। उन घर सां तुंहिंजो न को तालुकात आहे न वरी को वास्तो रहियो आहे। सोडा तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थियो आहे छा? साले मुंहिंजो दोस्त आहे ऐं मां हुनजे घर छो न वञा? मारियो वेंदे चरिया, मारियो वेंदे। ऐं सालिया खे सॼी ख़बर पइजी वई आहे तूं ऐं बानू हिक ॿिए सां प्यार था कयो, सम्झव? रख धणी। सोडा, साले गुस्से में हूंदो? ॻाल्हि त ॿुधाए, हुन बानू खे मारियो त नाहिनि? मूंखे सालिया तो ॾे हिकु सौदे जे लाइ मोकिलियो आहे। हुन चयो आहे सिर्फ़ु हिकु शर्त ते बानूअ खे ज़िंदा छॾे सघां थो। जेकर तूं हुन जो शर्त नथो मञे त सालिया बि कसम खणी छॾियो आहे त बानूअ खे ज़िंदा हू कोन छॾींदो। न न न न सोडा न, हुनखे चओ त बानू खे कुझु बि न करे। मां उन्हीअ जो हर शर्त क़बूल कंदुसि। ओ मुंहिंजा राणा, पहिरीं शर्त त ॿुध। सोडा, बानू जी ज़िंदगीअ जे करे साले जो मूंखे बिना ॿुधण खां हर शर्त क़बूल आहे। सोडा, हे ॾिस, मां तोखे बांह थो ॿधां त मुंहिंजी बानू खे का तकलीफ़ न थिए। अच्छा, अञा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई ॾे त मुंहिंजे पुट सालिया
नौरोज़ ख़ान जे अॻियां कहिड़ो शर्त रखियो? साले जो इहो ई शर्त हुयो त नूरोज़ ख़ान हफ़्ते जे अंदरि ही ॻोठु छॾे ॿाहिरि हलियो वञे ऐं हिन जा माइट नूरोज़ ख़ान जी मौत जी ख़बर हलाए छॾनि। जी बानू खे इहा ख़बर पए त नूरोज़ ख़ान मरी वियो आहे। पर बाबा बानो खे त ख़बर आहे त नौरोज़ ख़ान अञा जीअरो आहे। साले हुनखे कूड़ ॿुधाए हुनजी ज़िंदगी बर्बाद कई। थी सघे थो अदी बानूअ खे कंहिं हाणे मथां ॿुधायो हुजे त नूरोज़ ख़ान जीअरो आहे, न त हुनखे हिन जी ॻाल्हि जी त ख़बर ई कोन्हे त नूरोज़ ख़ान 7-8 साल अॻु ही ॻोठु छॾे हली वियो आहे। उन साले जे फ़ैसिले जी लोड़ अञा मुंहिंजी धीउ पई थी लोड़े। छा ॿुधाए सोडा तो मुझे धीउ जी अखियुनि में नौरोज़ जे यादुनि जा लुड़क अञा हुनजी अखियुनि मां वहनि था पिया, अञा ताईं था पिया वहनि। नौरोज़ पाण खां तमामु वॾी ख़ता थी वई आहे। अधा साले खे जेकर असांजी मुहबत जी ख़बर पई त क़यामत अची वेंदी। दिल मोहबत सोचे सम्झे ना आहे कभी, ना ई उनखे थियण खां रोके सघिजे थी। पाण त कॾहिं ख्वाबनि में बि न सोचियो त असांखे प्यारु थी वेंदो। इहो सभु कुदरत जे तरफ़ां थियल आहे। पर अदा साले खे इहे ॻाल्हियूं सम्झ में कोन ईंदियूं। नौरोज़ तोखे तानो ॾींदो त मां तोखे पंहिंजे घर जी हिफ़ाज़त जे लाइ छॾे वियो हुअमि ऐं तूं मुंहिंजी भेण में अखियूं विधियूं आहिनि। त पोइ हाणे छा करे सघिजे थो? बस मौत जो इंतज़ार। छा मतिलब? बाक़ी छा ही सभु कुझु मालूम थियण खां पोइ हूअ असांखे गुलनि जा हार पाराईंदो। दिल मूंखे ख़बर आहे त साले तोसां केतिरी मोहबत कंदो आहे। इन्हीअ मोहबत जे ख़ातिर हू असांजे रिश्ते खे क़बूल करे सघे थो। हिकु त नौरोज़ तुंहिंजा घर वारा ॻोठ खां ॿाहिरि शहर था रहनि, फौरी तौर रिश्ते जे लाइ बि अची कोन सघे था। दिल मां तोखे पहिरियां ई ॿुधाए छॾियो आहे त मां गुज़ारे वई ऐं बाबा आहे वेगी मां जे कंट्रोल में। ॿियो त मूंखे को भाई कोन्हे, सो मुंहिंजी शादीअ में केरु ईंदो ऐं कंहिंखे इंतज़ारु आहे। बाबा ज़िंदगी त असांखां अलाए कहिड़ा कहिड़ा इम्तिहान वठंदी रही आहे। तो ई नौरोज़ जो विछोड़ो त हिकिड़ो इम्तिहान हो। उहो इम्तिहान गुज़री चुको आहे। बस हाणे उनजे नतीजे जो इंतज़ार कर। हे घोड़ा, इन्हें इम्तिहान जो नतीजो ही तो आहिनि बाबा। बाबा मूं नौरोज़ ख़ान जे हवाले सां पूरी मुलाक़ात हथ कई आहे। हाणे छो फ़ाइदो बाबा? बाबा मोहब्बत में कॾहिं बि देर नाहे थींदी। मूं साले जे ग़लतीअ जे अज़ाले जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। फ़ैसिलो मां तुंहिंजी कैफ़ियत सम्झी सघां थो। असां तुंहिंजा रत जा रिश्ता हूंदे बि फ़िलहाल तुंहिंजे लाइ ओपरा आहियूं, पर वक़्त सां गॾु तूं असांखे सुञाणे वठंदे। न बाबा साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। मां तव्हांखे अणॼाण बिल्कुलु नथो सम्झां, बल्कि मां तमामु घणो ख़ुशि आहियां जो मूं पंहिंजे ख़ानदान खे ॻोल्हे वरितो आहे। सवेर मूं ई चांड्रो की तुंहिंजे बारे में ॻाल्हायो पिए। चांड्रो की तुंहिंजे बर्ताव में अजनबियत पई महसूस करे। बाबा साईं, अदी चांड्रो खे मां पाण सम्झाए वठंदुसि, जीअं बिल्कुलु सम्झे त ईअं न आहे। पुट, तुंहिंजे वञण खां पोइ जेको चांड्रो की दुख ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि न, ऐं उन दिलि में जेके ज़ख़्म रसिया आहिनि न,
उन ते तूं ई मरम आणे सघंदो पुट। बाबा साईं, चांडो की मुंहिंजी अकेली ऐं लाडली भेण आहे। मां हुनजी ख़ुशी ख़ातिर कुझु बि करे सघंदुसि। मूंखे तो मां इहा ई उमेदु आहे पुट। बाबा साईं, अॼु मूंखे माज़ी यादि आहे में सोॾे मूंसां मोमोली जो ज़िक्र कयो जंहिंसां मां शादी करण वारो हुयुसि। प्लीज़ बाबा साईं, इन ॻाल्हि जी ख़बर मीरा खे न पवे। हू ॾाढी एहसास छोकिरी आहे। ये तस्वीर तो वटि सेव आहे कि हाणे ॼातल नंबर तां रुखसार बेगम जे नंबर ते सेंड करे छॾिजांइ। ऐं हा, शमसू खे पादरनि वारी वीडियो ज़रूरु मोकिलिजांइसि। ठीकु आहे शेमी साईं, हाणे मूंखे इजाज़त ॾियो त शेरोज़ ख़ान सां हाल हवाली थी अचां। ठीकु आहे, तूं वञ, पर हुन सां कचहरी अहिड़े तरीक़े सां कजाए जो हुनखे ज़रूरु बि शक न थिए। ठीकु आहे साईं, हाणे रुखसार बेगम अचे पई, मां शेरोज़ ख़ान सां हाल हवाली थी अचां थो। शमीर, तोखे त असां सां गॾु वेहण जे लाइ को टाइम ई कोन्हे को। अलाए कहिड़नि खफ़नि में तूं क़ाबू थी वियो आहीं जो सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि थियो रहीं। न अहिड़ी ॻाल्हि न आहे। सुबुह जो जंहिं महिल मां थो जाॻां उन वक़्तु तव्हां आराम में हूंदियूं आहियो। राति जो वरी मां लेट थो अचां। मनीअ जे हिसाब किताब जे लाइ, सार संभाल जे लाइ को बि माण्हू भरोसे वारो रखी छॾियो। कमदार छो, साबू जो आहे। ऐं साबू खां वधीक मूंखे त ॿियो किथे एतबार बि न आहे। ऐं हू त भरोसेमंद माण्हू बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मां पाण अञा कमु सिखी रहियो आहियां। हा शमीर, इहा त सुठी ॻाल्हि आहे। तूं ज़मीन जो पंहिंजो पाण ख़्यालु रख। सिर्फ़ु ज़मीनुनि ते न, बल्कि मूंखे राज ते बि ध्यानु ॾियणो आहे। छो त चवंदा आहिनि त राज भाग हूंदो आहे ऐं जंहिंखां भाग छॾाइजी वञे उहो त किथां जो न आहे रहंदो। शमीर, अलाह साईं त तव्हांखे नंढी उमिरि में अकुल ऐं ॾाहप सां नवाज़ियो आहे। तव्हांखे त अलाह साईं जो शुक्र अदा करणु खपे। ऐं हिन उमिरि में तव्हां पंहिंजे राज जी सार संभाल लहो था। ऐं अमीर ॿारनि में इहे ॻाल्हियूं काथे हूंदियूं आहिनि। मां जंहिं वक़्त जी आवी मां पची निकितो आहियां उहा हर कंहिंजे हिसे में न आहे। मूंखे मुंहिंजी तकलीफ़ अहिड़ी तरह तामीर कयो आहे। एनीवेज़, मुंहिंजी तारीफ़ घणी थी वई। तव्हां ॿुधायो तव्हांजी लाइफ कीअं पई गुज़रे ऐं हिन शेरोज़ ख़ान जो छा करणु आहे? मूंखे ख़बर आहे त तूं हिते इन जे लाइ आयो आहीं त जीअं मुंहिंजे अंदर खे कोटे कोटे राज़ कढी सघी। पर बेटा माण्हू तोखे यादि हुजणु घुरिजे, मां शेरोज़ ख़ान आहियां। शेरोज़ ख़ान। ऐं जंहिं स्कूल में तूं पढ़ंदो आहीं न, उन स्कूल जा हेड मास्टर अॼु बि मूंखां सबक़ु वठणु ईंदा आहिनि। शींहुं भली सुतल छो न हुजे, पर उनजा खराटा परे परे ताईं तो जहिड़े कमज़ोरनि जा हाऊं बि फाड़ींदो आहे। तुंहिंजे ख़्याल में रुखसार बेगम शमीर साईं खे कहिड़ो नुक़सानु पहुचाईंदी, जानी या माली? केतिरा ॾींहं थी विया आहिनि चांडोकी सां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधाए थी। मुंहिंजे स्कूल जो बि ख़बर न आहे छा थियो।
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।